अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु दुख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हत्ता इदा मा जाऊहा शहिद अलैहिम समउहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। तूबा लिमन वुजिद फी सहीफतिही इस्तिग़फ़ारन कसीरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। किताब जिंदा कुरान हकीम हिकमत ओला यजालस्तो कदीम। नो इंसारा पया में आखरी हामिले ओ रहमतुल लिल आलमीन। वाजिबुल एहतराम अजीज दोस्तों भाइरों, अल्लाह पाक जे मुक़द्दस किताब कुरान करीम मां कुछ अल्फाज मुबारक पढ़िया थम। बिलन जहान जे सरदार साक़ी कौसर शाफ़े रोज़ माशर सोहणे नाले वारे साईं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु। पढ़ो खणी पढ़ो, इं ना कुछ थोड़ो थोड़ो वॉल्यूम वधायो, मेहरबानी तव्हांजी। मां तव्हांजो महिमान आहियां, मुसाफ़िर भी आहियां। इंशाअल्लाह दुआ कंदुसि तव्हांखे। तव्हां इहे जुमला पढ़ंदव हिन जाइ ते, इहे अखर, इहे अल्फाज, इहे दरूद शरीफ जा अल्फाज मुबारक रहमत जा मलाइक रेशमी रूमाल में वेढ़े सेड़े हुजूर जे रोज़े ते पहुचाईंदा। उन मोहब्बत ऐं प्यार सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जे पाक फरमान मुबारक मां कुछ अल्फाज मुबारक पढ़िया थम। अल्लाह करीम खां दुआ है अल्लाह पाक सही मकसद ऐं मतलब बयान करण जी तौफीक अता फरमाए। आमीन चओ। अजीजो, अज तव्हां असां हिन जाइ ते फर्श ते, धरती ते, जमीन ते वेठा आहियूं। साम्हूं कुरान शरीफ मौजूद आ। दीदार कयोस तो गुनाह छणी पवंदा। रहमत वारो कुरान शरीफ आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इहो आसमानी रहमत ऐं बरकत वारो किताब कुरान मजीद ई आहे जंहिंखे पढ़ण त सवाब आ, पर हिन खे ॾिसण भी सवाब आ। पढ़ण भी सवाब आ, ॾिसण भी सवाब आ।
अज तव्हां असां फर्श ते वेठा आहियूं, धरती ते वेठा आहियूं। क़यामत जे मैदान में इन अमल जी गवाही रहमत जा मलाइक ॾींदा। केर ॾींदा? रहमत वारा मलाइक, फरिश्ता। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पाण फरमायूं जॾहिं क़ुरान पाक शुरू थींदो, आवाज तिलावत, रहमत वारा मलाइक अल्लाह जी दरबार में वञी करे अर्ज कंदा आहिनि त मौला फलानी जाइ ते ॻोठ आतन म्याणी में क़ुरान करीम जी तिलावत थी रही आहे, आवाज़ थी रहियो आहे, उलमा खुतबा असांखे मोकले त असां बि क़ुरान ॿुधी अचूं। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। असांखे इजाज़त ॾे त रब करीम असां बि क़ुरान ॿुधी अचूं। इजाज़त मिलंदी आहे। रहमत वारा फरिश्ता मलाइक लही करे क़ुरान पाक ॿुधंदा आहिनि। जलसो पूरो थींदो आहे, ॿुधण वारी जमात पंहिंजे घर, खुतबा नात खान सब पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थींदा। रहमत वारा मलाइक फर्श खां अर्श ते रवाना थींदा। चओ सुभान अल्लाह। प्यार सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात अलीमुम बिज़ाति सुदूर, वो सीनन जा राज भी ॼाणे थो। अबा सीनन जा राज ॼाणण वारो केर आहे? ॻाल्हायो केर आहे? अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान पाक में त मां सीनन जा राज ॼाणींदो आहियां। क़ुरान करीम ऐलान फरमायो, फरमाया वासिरू कौलकुम अविजहरू बे, वासिरू कौलकुम अविजहरू बे इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर अला यालमु मन खलक़ वहुवल लतीफुल खबीर। अल्लाह पाक फरमा तो क़ुरान करीम जे अंदर चवे तो ॾाढे ॻाल्हायो तॾहिं बि मां ॼाणींदो आहियां, पर जेकॾहिं मख़फ़ी नमूने सां कचारी कयो तॾहिं बि मां ॼाणींदो आहियां, छो त मां रब सीननि जा राज बि ॼाणींदो आहियां। केर ॼाणींदो आहे सीननि जा राज? हथ मथे करे गवाही ॾियो। हे रहमत वारा मलाइक क़यामत जे मैदान में तव्हां सां जे ईमान जा गवाह थींदा, अमल साले जा भी गवाह थींदा। ये गवाहियूं क़यामत में फ़ाइदो ॾींदियूं। चओ न सुभान अल्लाह। हाँ सही। अल्लाह हिकिड़े माण्हू जो फ़ैसिलो आहे कंहिंसां, तवज्जो, सरदार साहब वटि फ़ैसिलो हले थो। हिन पंहिंजे बयाननि में चयो, साईं फलानो भी मुंहिंजो गवाह, फलानो मौलवी साहब भी गवाह, फलानो सरदार साहब चीफ मुक़दिम साहब उहो भी गवाह। 10-12 हिन गवाह वज़नी पेश कया, नाले वारा। फैसलो खटींदो या न खटींदो? खटींदो न। फैसले वारो भी चवंदो बाबा हे मोतवर गवाह आहिनि। ओ मुसलमानो, इंशाअल्लाह क़यामत जे मैदान में तव्हां सां जे नेक अमल जी, तव्हां सां जे अक़ीदे जी रहमत जा मलाइक भी गवाही ॾींदा। हे रहमत वारो क़ुरान भी गवाही ॾींदो। चओ इंशाअल्लाह। मस्जिदन में नमाजूं था पढ़ो, ये मस्जिदां भी क़यामत जे मैदान में गवाही ॾींदियूं। नबियन जे सरदार फरमायो, अल्लाह पाक सवाल फरमाईंदो, ओ मलाइकन जी जमात जी परवरदिगार, चए भला ॾियो हाल तव्हां जो मोकल वठी हेठ वया वे त माण्हू छा पिया कंदा हा? चइसे हिकिड़ो क़ुरान पढ़ंदो पियो हो, ॿिया अदब सां वेही करे क़ुरान ॿुधंदा पिया हा। पढ़े पियो, ॿिया ॿुधनि पिया। चइसे हा। चए मलाइको तव्हां गवाह बणिजी वञो जेके क़ुरान जी कचहरी में वेठा, मां रब सभिनी खे माफ़ करे छॾियो। चओ सुभान अल्लाह। ये गवाहियूं क़यामत जे मैदान में फ़ाइदो ॾींदियूं। ओ मुसलमानो, सब खां पहिरियों अल्लाह जी तौहीद जी गवाही आहे। चओ सुभान अल्लाह। कुरान चवे तो शाहिद अल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकतु व उलुल इल्म काइमम बिल क़िस्त ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। ॿुधो कुरान
ओ मुसलमानो हवा में भी असर आ गर्मी थींदी पई आ त हवा घुली पई त पघर खत्म थी वेंदो मन हवा में भी असर आ उन लगी आ पानी पीतो से गिलास या ब गिलास असां जी उन लही वई बुख लगल आ मानी खाधी से त वरी बुख लही वेंदी माना मानी में असर आ त बुख खत्म थी वेंदी पानी में असर आ त उन खत्म थी वेंदी हवा में इहो असर आ जो पघर खत्म थी वेंदो मुसलमानो जी हवा में असर आ ईअं रब जे क़ुरान में भी असर आ चओ क़ुरान में छा आहे हथ मथे करे चओ क़ुरान में छा आहे असर आ कुरान पढ़न जो असर जुदा थींदो आहे नमाज पढ़न जो असर जुदा थींदो आहे कलमे जो विर्द कंदा वे उन्हीं जो असर जुदा थींदो आहे सुभान अल्लाह जो वज़ीफो पढ़ंदा वे उन्हीं जो असर थींदो आहे नबियन जो सरदार फरमायो आहे जॾहिं रहमत वारा मलाइक या गवाही ॾींदा आहिनि रब ऐलान कंदो अर्श तो जेके क़ुरान करीम जी कचहरी में वेठा हा मलाइको तव्हां गवाह बणिजी वञो मां रब सभिनी खे माफ़ करे छॾियो चओ सुभान अल्लाह हाणे ये रहमत वारा मलाइक भी क़यामत के मैदान में गवाही ॾींदा पर तवज्जो कर मुसलमान जॾहिं क़यामत जो मैदान थींदो नबियन जे सरदार फरमायो आहे सचन जो सरदार नबी आहे पूरी कायनात जो पैगंबर नबी आहे अव्वल वारन जो भी नबी आहे आखिर वारन जो भी नबी आहे ज़ाहिर वारन जो भी नबी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बातिन वारन जो नबी आहे ओ मुसलमानो 1,24,000 नबियन जो नबी मिठड़ो मोहम्मद करीम चो सुभान अल्लाह हथ मथे करे चो नबी साईं जा परवाना चो सुभान अल्लाह असा देवबंदी जमात जो अकीदो ईमान आ मिठे मोहम्मद अरबी जो शान वधे असा जो ईमान वधे चो सुभान अल्लाह तू सुभान अल्लाह चो तो मैं हिकिड़ो जुमलो हुजूर जे शान में चई वञो छा जो खुदा जे बंदे सारी दुनिया किथे ना ना इया ना माके कुछ पंजाब जो भी असर अथवे जो तो मैं दंगई मौलवी आ ना ये तो ये समझो तो 250 किलोमीटर मुझो घर परे आ 250 किलोमीटर एकड़ो पासो सारी दुनिया किथे हो किथे तू मुस्तफा हथ मथे कर दुनिया के पत्तो पवे तो मोहम्मद करीम जा परवाना जाग्या है चौ सुभान अल्लाह सारी दुनिया किथे किथे तू मुस्तफा केर तो सा पुजे तू आहे दिल रुबा सारी दुनिया किथे ओ मुसलमानो सच्चन जो सरदार नबी केडो सच्चो नबी आ छा तो फरमाए कुरान चवे तो वन नजम इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा कुरान ऐलान तो करे जबान मुस्तफा जी हुंदी आ कलाम अल्लाह जी जात जो हुंदो आ नबियन जे सरदार सच्ची जबान से फरमायो आ ओ जे वक्त में जडे क़यामत जो मैदान थींदो हेडो कुरान पढ़न वारा भी ईंदा कुरान से दोस्ती रखन वारा भी ईंदा कुरान की तिलावत करन वारा भी ईंदा जडे कुरान करीम उनन के दिसंदो उन वक्त में रब जी दरबार में कुरान गवाही दींदो मौला ये मुंजा थी दादियां चो सुभान अल्लाह खुदा करे चले इए चवे कुरान क़यामत में चवे हे कंबर वारा मुंजा थी है हे बेर शरीफ वारा मुंजा थी है हे शहदाद कोट वारा मुंजा थी है कुरान इए चवे हे आतन म्याणी जे कोठ वारा मुंजा थी चो सुभान अल्लाह पोत बेड़ा पार थी वेंदा छाचो के खुदा जे बंदे चवे तो नहीं महमल मंगदी खाना हम त पैदल चल
असल नाले तेरे जुतियां साफ करन दी खातिर मेरे हाजिर सिर दे वाले जे कोई पूछे सोने तैं कोलू ए कोझी कौन कंगाले बस सरदार इतना आख देवी ए मेरे उठां दी चरवाले तू इए चौदे ते मुखे बनण वारा है न मुंजी तिलावत करण वारा है न ए मूसा दोस्ती रखण वारन तो इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा हाने जदे कुरान चौंदो मौला है मुजाहिन उन वक्त में रब जे तरफ ऐलान थींदो कुरान जेके तो जाहिन मां रब उन जे ला जन्नत जा दरवाजा खोले छड़िया चवे तो वादल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन व रिज़वानुम मिनल्लाहि अकबर ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला कुल लौ कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बी लनफदल बहर क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिअना बिमिस्लिही मददा बुधो कुरान साबुण सा कपड़ो अच्छो थींदो आ अल्लाह जी जात जो कसम सरफ सा कपड़ो अच्छो थींदो आ कुरान सा मोमिन जी दिल अच्छी थींदी आ चो सुभान अल्लाह ए रहमत वारो कुरान आ चवे तो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़करल्लाहु वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून मोमिन कुरान बुधंदो आ त मोमिन जो ईमान ताज़ो थींदो आ चो सुभान अल्लाह जन जो कुरान बुधी करे ईमान ताज़ो पियो थींदो आ बई हथ मथे करे चो सुभान अल्लाह के रहमत वारा मलाइक क़यामत जे मैदान में गवाह बणजी वञन ए उहे जवान हा जेके कुरान बुधी करे ठरंदा पया हा चो सुभान अल्लाह अल्लाह ॾिसे थो अल्लाह केर ॾिसे थो वठो रब जो नालो केर चओ जो केर वो किताबन में वाक़ियो ईंदो आहे हिकु अल्लाह वारो हो बुजुर्ग वो अल्लाह अल्लाह सेखारींदो चो त अल्लाह वारन जो कम इहो आहे जो अल्लाह जो दर ॾेखारनि चओ सुभान अल्लाह उहे पाण भी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि सजदा कंदा आहिनि नज़रो नियाज अल्लाह जे दर ते कंदा आहिनि आजिज़ी अल्लाह जे दरवाजे ते कंदा आहिनि ऐं जमात के भी उहो रस्तो ॾेखारींदा आहिनि तव्हां भी अल्लाह जी सुञाण कयो चओ सुभान अल्लाह चवे तो वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा ए कुरान गालियों पियो कंदो आ तवज्जो कर भिटाई से छा फरमायो आ चवे तो अण ॾिठे खे याद कर सुभान अल्लाह चौथ माग ते पूरो शेर कयो प्यार सा इनके पोयों बैठा हो तहां भी चो सुभान अल्लाह ए रहमत वारा मलाक क़यामत के मैदान में गवाही दींदा इंशाअल्लाह तो जा बेड़ा भी पार थींदा त मां गुनाहगार जा बेड़ा भी पार थी वेंदा चो सुभान अल्लाह चवे तो मत चौकीदार मोहम्मद दा होवद देंदा दर दर होका सुन गाल मेरी मन गाफिल लोका ए जहाज मोहम्मदी तैयार खड़ा अते मारे सद मुहाना पढ़ ले कलमा अते हो जा मोमिन जे जन्नत विच तैं जाना अल्लाह ॾिसे थो अल्लाह
अल्लाह वारो आ मानुन के अल्लाह अल्लाह जो दर्स दींदो आ जिक्र सेखारींदो आ हिकड़े दफे टे मानू आया हुए मुरीद थिया उनन के उन अल्लाह जे बाने अल्लाह जो जिक्र सेखारियो तो पुट ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह ही पढ़ंदा कयो इल्लल्लाह जो वजीफो हिन नमूने सा पढ़ंदा कयो अल्लाह जी तस्बीह हिन अंदाज सा पढ़ंदा कयो हु जो जुमलो ही पढ़ंदा कयो सुभान अल्लाह। बटे महीना रहा अटन महीनन खां पोइ मुर्शिद जे आडो आया सोना असांखे मोकल दे जेको सबक तो ॾिनो आ हाणे असांजो उहो सबक पक्को आ चओ सुभान अल्लाह ॾाढिया ॾाढिया चओ सबक पक्को आ। बुजुर्ग फरमायो रात रहो सुभाणे सवेरे तव्हांजो इम्तिहान वठंदुसि जे पास थियावे त पोइ मोकल जे ना त अञा तव्हांखे रहणो पवंदो उन्हनि दिल में सोचो तो असांखे जो कुछ पढ़ायो था इम्तिहान उन शय जो वठंदो तो ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह कीअं पढ़बी आ इल्लल्लाह जी कीअं पढ़बी आ अल्लाह जो विर्द कीअं पढ़बो आ। लेकिन सुबह जो सवेरे उन अल्लाह वारे टे परिंदा घुराया चओ सुभान अल्लाह टे पखी घुराए टे परिंदा हिकड़े मुरीद के हिक पखी बे के बियो पखी टे के टियो पखी टिनन के चई वञो एड़ी जाते कुही मोटी अचो जाते तव्हांखे कोई न ॾिसे छा जाते तव्हांखे कोई न ॾिसे हिकड़ो वनी करे पखी कमरे में बंद करे दरवाजो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर कुही करे मोटी आयो ऐं बियो घाटा 4-5 वण हा उन वणन जे मुंड में वेही बिस्मिल्लाह अल्लाह अकबर कुही मोटी आयो टियों फकीर जिंदा परिंदो पखी मोटाए आयो इनके चई दे तू काथे कुठो चसे मां कमरे में कुठो आ कहीं भी न ॾिठो आ अच्छा तू काथे ज़िबह कयो आ जैसे मैं एड़ी जाते कुठो आ 4-5 घाटा वण हा माके कहीं न ॾिठो आ उनको बुझे फकीर तू छो जियरो मोटायो आ चे मुर्शिद सोना तो जे चयो हो तू नी जाते ज़िबह कर जाते कोई न ॾिसे मां जाते भी वञा पयो रब माके ॾिसे पयो केर ॾिसे पयो हथ मथे करे चो केर ॾिसे पयो वठो रब जो नालो पो चवण वारो छो न अजीब अंदाज में जुमला चया जेके मां भी चवां तो सुभान अल्लाह तू चओ सुभान अल्लाह चो तो मां चवंदुसि छा चो खुदा जे बंदे सिरा की जबान में चवे तो मैं तेरा बंदा तू मेरा अल्लाह ता भी मां सा गड बियो अखर खणी न चो इए पिछाड़ी में जरूर चो अल्लाह पढ़ो पढ़ो चा अल्लाह मैं तेरा बंदा तू मेरा अल्लाह ओ मैं तेरा बंदा तू मेरा अल्लाह मैं तेरा बंदा तू मेरा अल्लाह मैं तेरे यार दा उम्मती हाँ ओ मैं तेरे यार दा उम्मती हाँ बख्श खतावा मौला मेरा बख्श खतावा मौला मेरा मैं तेरे यार दा उम्मती हाँ मैं तेरा बंदा तू मेरा तो जय मुर्शिद सोना मां इन करे जियरो परिंदो मोटाए आंदो थम जाते मां वञा पयो ते माके रब ॾिसे पयो चो सुभान अल्लाह हेॾे तवज्जो कर कुरान छा तो फरमाए चवे तो अलम तरा अल्लाह यालम मा फिस समावात व मा फिल अर्ज मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुव राबिउहुम वला खमसतिन इल्ला हुव सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर इल्ला हुव माहुम ऐनमा कानू सुम्मा युनब्बिउहुम बिमा अमिलू यौमल क़ियामा इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। सदके वञा मां कुरान शरीफ जे नाले तां चओ सुभान अल्लाह खुदा जो कसम आ चुमियूं ॾेई वरी वेठो माण्हू चुमियूं ॾेसि चओ सुभान अल्लाह हेॾे तवज्जो कर तू त बंदि थियल क़ुरान ॾिठो आहे तू त जाहिलनि जे मुंहुं चढ़ी वियो आहे तोखे कहिड़ो पतो क़ुरान छा चवंदो आहे चवे तो अलम तर अल्लाह पक्की ॻाल्हि आहे अल्लाह कुरान चवंदो पिया पक्की ॻाल्हि आहे अल्लाह यालम मा फिस समावात व मा फिल अर्ज़ जो कुछ आसमान में आ जो कुछ जमीनन में आ इन्हीं सभिनी शयुनि खे ॼाणण वारो हिकिड़ो अल्लाह केरा इहा जेकी आयत मां पढ़ी आ इहा आयत सगोरी सूरत मुजादला में आ काथे आ जो काथे आ 28 से पारे जो मुंड
यो रुकू कारी साहब बैठा है सूरत मुजादला या कुरान जी उहा सूरत थी तवज्जो कर या कुरान जी उहा सूरत थी जंहिंमें रब 40 दफ़ा पंहिंजो नालो अल्लाह ज़िक्र कयो आहे चओ सुभान अल्लाह हिकड़ी सूरत में 40 दफ़ा वञी करे गणजाए सुबुह जो चलो पहिरीं आयत जेका मुंड वारी आयत त उन में भी अल्लाह 4 दफ़ा रब पंहिंजो ज़ाती नालो अल्लाह ज़िक्र कयो आहे पढ़ा चवे तो कद समे अल्लाह कौल अल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यस्मउ तहावुरकुमा इन्नल्लाह समीउम बसीर पेरी पेरी जेका मुंड वारी आया था उन में रब सही अल्लाह पांजो नालो ज़ाती 4 दफ़ा जिक्र कयो आहे चओ सुभान अल्लाह हे कुरान चवे तो पयो अल्लाह जानी दो आसमानन जा राज ज़मीनन जा राज मा यकूनु मिन नजवा चवे तो जे कने तवा हिक बे जी कन में वेही करे गालियूं कंदा आयो पासे वारे के पतो न लगदो आ पर मां रब अर्श ते जानी दो आहियां चओ सुभान अल्लाह केरा ॼण वारो जाते कोई कम ना जे उते केर कमी दो डाडे डाडे जो केर जाते अब्बो कम ना चई अम्मा कम ना चई उते कम केरींदो आ हेरे हेरे तवज्जो कर छा तो फरमाए कुरान चवे तो लक़द कान फी यूसुफ व इखवतिही आयातुल लिस्साइलीन कुरान चवे तो मुवहिदो यूसुफ नबी जे वाक़े ते नजर कयो जने बंद कमरे में बीठो आ जुलेखा सबे दरवाजा बंद कयूं बीठी आ ताला भी मारियूं बीठी आ चाबियूं पंजे कब्जे में कयूं बीठी आ उन वक्त में यूसुफ नबी के छा चौंदी आ है तलक हेडे वेझो थी आ नबी चौंदा क़ालम आज़ल्लाह हुन ते इहो नालो कदी ॿुधो बि भला हुन खे केड़ी ख़बर हुन तो हमेशा बुतन जी पूजा पे कई हुन नालो यो ॿुधो ई कोन हो छाती चवे कंहिंखे पियो छॾींदो आहे हिते ॿियो को आहे ई कोन हज़रत यूसुफ नबी छा पियो चवंदो आहे चवे तो उन्ही खे पियो छॾींदो आहे जेको हिते बि मां सां गॾु आहे चवे तो इन्नहू रब्बी अहसन मसवाय इन्नहू ला युफ्लिहु ज़ालिमून उन्हीं के तो सद कयां जेको हिते भी मां सां गॾु बीठो आहे चओ सुभान अल्लाह अब केर गाॾा हमेशा गाला गाला केरा ओ उहो रब थई जेको पूरी कायनात जो खालिक ऐं मालिक आहे छा सा फरमायो अणिठे खे यादि कर हो बेली ॾिठा सब विसार जीअं कुंभर मारे मिटीअ खे ईअं मन खे मार आशिक अब्दुल लतीफ चवे उहो ॾियो ॿार जेको कम अचई कबर में चौथी वञे वणकार रे तू हित न गोले हो तखे लिको कीन लतीफ चए बेली पारो चो बेपार आशिक अब्दुल लतीफ चवे खणी नेण निहार तो में देरो दोस्त जो बे पासे काडे पियो वेंदो आ तो पंहिंजे वजूद दे नजर कर तोखे रब जी कुदरत जा नज़ारा नजर ईंदा चओ सुभान अल्लाह चवे तो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी क़रारिन मकीन सुम्मा ख़लक़नन नुतफता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़ता मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़ता इज़ामन फ़क़सौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन हर जात गॾ केरा यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम चवे तो पयो ओ जुलेखा मां उन्हीं के पियो छॾींदो आहियां जेको हाणे बि मां सां गॾु आहे नबी दुआ घुरी आहे ओ मुसलमानो यूसुफ नबी आ हालांकि यूसुफ नबी जो अब्बो भी नबी आ डाडो भी नबी आ पर डाडो भी नबी आ
छा तो फरमाए कुरान चवे तो वतिल का हुज्जतुना आतैना इब्राहीम अला कौमिही नरफउ दरजातिम मन नशा इन्न रब्बक हकीमुन अलीम व वहबना लहू इसहाक व याकूब कुल्लन हदैना व नूहन हदैना मिन क़ब्ल व मिन ज़ुर्रियतिही दाऊद व सुलैमान व अय्यूबा व यूसुफा व मूसा व हारून। अल्लाह नबियन का नाला वठी करे नबियन सां तो गालियूं करे। यूसुफ अलैहिस्सलातो सलाम पान भी नबी, बाबो भी नबी, डाडो भी नबी, चौपड़ डाडो भी नबी। इए न चई त डाडा जल्दी कर फातो बीठो वारो कर मुंहिंजी जान छॾा न नबी कंहिंखे सॼो आ ॻाल्हा ॻाल्हा कंहिंखे गाल सिधी कबी पो तू जेके इल्जाम वणन पे वेठो हण ओ मुसलमानो नबियन पांजे रब के पुकारियो आ चो सुभान अल्लाह। चवे तो नबियून तौहीद हमको सिखाई जिस्म अपन पत्थरों से जख्मी करा कर वो कहते थे लोगो पढ़ो ला इलाहा कहां भी पढ़ो ला 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 ए ला इलाह दी छुरी असांजे सिर की जबान वारे जुमलो चयो ए ला इलाह दी छुरी जिसे दिल ते फिरी पत्थरां दे खुदा किवें भनवेंदा गया जिथू लंघदा गया ते रंग लेंदा गया। ला इलाहा इल्लाहू हजरत यूसुफ अलैहिस्सलातो सलाम दुआ घुरिया मथो ऐलान आयो नबी गणती न करबा जागदो बीठो आ के रब मेहरबानी कर जे गणती न करबा जागदो बीठो आ मां तो जी दुआ कबूल करे वरती आ। यूसुफ नबी पोते हटी करे इशारो करण तो जो कम आ सते ताला खोले करे दरवाजा खोले करे तोके बाहर कढण मां अल्लाह जी जात जो कम आ। इशारो कदो थो वने दरवाजा खुलंदा था वजन दरवाजा खुलिया बाहर पोतो हे पोयो पहुंची अची करे जुब्बो मुबारक चोलो मुबारक पोयो फाटी पयो पकड़े न चोलो फाटी पियो बाहरों अजीज मिस्र मुर्स भी अची तो धाड़ धाड़ करन लगी। हाने हो मुर्स हे घरवारी जो दाह कूक करे तो मुर्स घरवारी जी गाल मनींदो न सही। इते यूसुफ नबी दिल में छापियो चवंदा मौला हिक इम्तिहान का मस जान छड़ाई थम वरी ॿियो इम्तिहान मथो हो चयो तो मां जागदो बीठो आहियां चवे तो कुल यौमिन हुव बी शान मां हर दी सभिन जूं दुआऊं कबूल कंदो वेठो आहियां। मां त पाण ऐलान करे छॾियो उदऊनी अस्तजिब लकुम तव्हां मूंखे सॾो मां तव्हांखे जी करे कबूल कयां तव्हां जूं दुआऊं चओ सुभान अल्लाह। वो चवे तो तव्हां सॾ कयो मां तव्हांजे दुआउनि खे कबूल कंदो आहियां। दुआऊं कबूल करण वारो केरु आहे साईं बुलंद आवाज़ सां चओ केरु आहे तौहीद वारा बुलंद आवाज़ सां चवनि अल्लाह केरु आहे अल्लाह। हाने इते भी यूसुफ नबी बड़ी दुआ थो करे मौला मेहरबानी कर अल्लाह फरमा तो यूसुफ नबी गलती न कर मां जागदो बीठो आ जैसे किए बचाई दे चवे तो व शाहिदुम मिन अहलिहा पीगे में बार पयो नंढड़ो मासूम बारा जे अज ते गाल्हायो कोने हाने पांजो मथो मुबारक मथे करे गवाही पियो ॾींदो इन कान कबीसहु कुदमिन क़बलिन सुभान अल्लाह। ओ अजीज मिस्र परेशान थी वन जी काई जरूरत ना है मां तो के फैसलो करे ॾीनो आ जुब्बे के जिस जुब्बो अगे पासे डो फाटल आ जुलेखा सच्ची आ यूसुफ कूड़ो आ जगरे जुब्बो पोए पासे डो फाटल आ जुलेखा कूड़ी आ यूसुफ नबी सच्चो आ जुब्बो तो पोए पासे डो फाटल हो ना हाने इया गवाही पार ॾिनी आ ओ मुसलमानो रब के या गवाही एडी पसंद अची वई जो खुदा कुरान में लिख रहा है जड़ी चो सुभान अल्लाह काथे लिखल है या गवाही चो अल्लाह जे कुरान में क़यामत ताईं कुरान जी तिलावत थींदी रहंदी उन बार जी शाहिदी बयान थींदी रहंदी ये शायदि रब के पसंद ही नहीं सुभान अल्लाह चौथ गाल बुधायो वाक्यो याद आयो हाने इहो बार जडे वडो थियो यूसुफ अलैहिस्सलातो सलाम मुल्क जो वाली थी पियो मिस्र जो वाली मिस्र जो बादशाह मुल्क में डुकर आयो कहत साली आई अनाज वेठो विरहिंदो आ सुभान अल्लाह
ॾाढियां त चओ कॾहिं भाउ खूह में सटे ख़ुशियूं पिया कनि मरी वियो ॻरी वेंदो ख़तम थी वेंदो अर्श वारे चयो यूसुफ नबी अॼु तोखे खूह में सटे उछलाए ख़ुशियूं था कनि चइसई हा चई यूसुफ ॻणती न कर उहो वक़्तु अचण वारो आहे उहो टाइम अचण वारो आहे हे जेके अॼु ख़ुशी था करनि न त यूसुफ मरी वेंदो हिते ॻरी वेंदो ख़तम थी वेंदो यूसुफ हिकिड़ो वक़्तु ईंदो तूं वक़्त जो बादशाह हूंदे हितो जे दरवाजे ते पेनूं बणजी ईंदा किसी को ताज सुल्तानी किसी को भीख दर दर पे मेरे मौला तेरी मर्जी जिधर चाहे उधर कर दे मर्जी जो मालिक केरा अला केरा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम मुल्क में अनाज तो तक़सीम करे हाने इहो ॿार जेको अॼु ॿार गवाही पियो ॾींदो आहे उन दौर में नौजवान बणजी चुको आहे हाणे आयो अनाज वठण जे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम खे तो चए मांखे अनाज ॾे मांजो अयाल घणो आहे मां परे जो पंध कयो आहे यूसुफ अलैहिस्सलाम फरमाए सभिनि खे हिसाब जेतिरो मिलंदो मुल्क में काद साली आहे सभिनी जो हक़ आहे चइसि न मूंखे घणो ॾे चए न बाबा घणो कीअं मिलंदो जेको मुक़ररु कयो अथई हिकु हिकु फर्द ते ओतिरो तोखे मिलंदो चए यूसुफ तूं मूंखे सुञातो कोन्हे जे सुञाणे हा त मां सां इहे ॻाल्हियूं न करे हा चए भला तारीफ़ त करा छा नालो थी यूसुफ अलैहिस्सलाम खे चवंदो आहे नालो पोइ ॿुधाईंदुमि अवल मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछा कयां थो चए कहिड़ी चए यूसुफ तोखे यादि आहे तोखे ज़ुलेखा बंदि कमरे में वठी वई चए हा चए पोइ ॿाहिरि निकिते चए हा चए दरवाज़े ते आया वे धाड़ धाड़ पई करे अज़ीज़ मिस्र बि अची पोइ छा थियो हो चए हिकिड़े ॿार शाहिदी ॾिनी मुंहिंजे बारे में चए उहो ॿार मां आहियां उहो ॿार मां आहियां चए तूं चए हा चए पोइ तोसां लेखो ई कोन्हे जेतिरो अन्न खपई खणी वञ इनके इजाजत मिली मतों वही अची वई ओ यूसुफ नबी जी परवरदिगार इन सां लेखो ई न कई इजाजत ॾेई छॾियई त जेतिरो अन्न खपई खणी वञ चइसई ॾुखे वक़्त में सची गवाही ॾिनी है इन करे इन सां लेखो कोन्हे चए यूसुफ जे तूं इन सां लेखो नथो करे जेको 5 टाइम नमाज में पढ़दो सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका जेको मां रब जे तौहीद जी गवाही रात ॾींहं जे 5 फर्ज़न में अदा कंदो क़यामत में इन बाने सां भी मां अल्लाह लेखो न कंदुसि ये गवाहियूं क़यामत जे मैदान में फायदो ॾींदियूं ऐं हिकिड़ी अहिड़ी गवाही आहे जेका तव्हां सां हर नमाज में ॾींदा हूं 4 रकात नमाज आहे त पोइ 2 दफ़ा गवाही ॾींदा हूं फर्ज़ जेकॾहिं सुन्नत 4 सुन्नत आहे तॾहिं बि 2 दफ़ा गवाही नफ़लनि में 2 दफ़ा गवाही वितर में 3 दफ़ा गवाही हत्ता कि ईद नमाज अदा कंदा हूं तॾहिं बि 2 दफ़ा गवाही ॾींदा आहियूं चओ सुभान अल्लाह केड़ी गवाही अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु शाहिदी थो ॼामां त अल्लाह खां सवा कोई माबूद कोन्हे गवाही थो ॼामां त बेशक मोहम्मद अल्लाह जो बानो भी आहे त रसूल भी आहे या सच्ची गवाही क़यामत जे मैदान में फायदो ॾींदी ऐं हर नेक अमल जो पंहिंजो असर आहे कुरान पढ़ण भलो अमल आहे न इन जो पंहिंजो असर आहे कलमे जो ज़िक्र कंदा वे त इन जो पंहिंजो असर आहे पर जेकर इस्तिग़फार पढ़ंदा वे त उन जो पंहिंजो असर आहे चओ सुभान अल्लाह चओ त ॻाल्हि बि यादि अची ॿुधाई वञूं इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह वक्त जो इमाम अहमद बिन हंबल एक दफे सफर ते निकतो पुराने जमाने में मानू सफर कंदा उठन ते चढ़ी करे घोड़न जो सफर खच्चर जो सफर गड्ढा ते चढ़ी करे सफर कंदा जन वटि ये सवारियूं न हूंदियूं वो बेचारा पंध पेरे पंध सफर कंदा छो तो उठन ते सफर करण ओ मुसलमानो ये जानवर सवारी जे लाइ रब करीम पैदा कया थी उन रब जो एहसान थई चो सुभान अल्लाह कंजो एहसान आ चवे तो वलकुम फीहा जमालुन हीन तुरीखून वहीन तसरहून व तहमिलु अस्कालकुम इला बलदिन लम तकूनु बालिगीह इल्ला बिशिक्किल अनफुस इन्न रब्बकुम लरऊफुर रहीम वल खैल वल बिगाल वल हमीर लतरकबूहा वजीना व यखलुकु मा ला तालमून जबे तो उठ घोड़ा खच्चर ये मां पैदा कहन
तात इन्हीं जे मथों तव्हां सवार थी करे सफ़र तय कयो जेकॾहिं इहे सवारियूं न हूंदियूं त माण्हू प्यादो सफ़र कंदा हुआ। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह सफ़र ते निकितो आहे। रात रस्ते में पइजी वई, सफ़र कंदा रहिया, डिघो सफ़र हो। इशा जी नमाज पढ़ियो मस्जिद जी रस्ते ते, उनमें नमाज पढ़ी इरादो कयो त मां हिन में आराम कयां, पर उतों जे माण्हुनि चयोसीं असां हिते मस्जिद खे तालो ॾींदा आहियूं, असांजो ॻोठ परे आहे, असां हिते ईंदा आहियूं 2-3 एकड़ पंधु करे जमात सां नमाज पढ़ण। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, जमात सां नमाज पढ़ण। पोइ इशा जी नमाज पढ़ी करे असां मस्जिद खे बंदि करे वेंदा आहियूं, असां हिते कंहिंखे सुम्हण न ॾींदा आहियूं। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह ईअं न चयो त मां इमाम अहमद बिन हंबल आहियां, हूं खणी न सुञाणींदा, नालो खणी आ त इमाम साहब जो नालो त मशहूर हो न सही, पर ईअं नथो चवे त मां इमाम अहमद बिन हंबल हां। मुसलमानो उन दौर में अल्लाह वारा नेक साले पाण खे लुकाईंदा हा, छुपाईंदा हा, ईअं न चवंदा त मां अहिड़ो मां या मारी मुसीबत हाणे आई आहे। छो माण्हू जेको अमल कंदो आहे नियत इहा हुजे त राज़ी केर थे, पोइ मां करण जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? कोई न ॾिसे तॾहिं बि त हो ॾिसण वारो आहे, ॾिसण वारो केर आहे? चओ अल्लाह। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह ईअं नथो चवे त मां इमाम अहमद बिन हंबल आहियां, मूंखे इजाज़त ॾियो त मां राति मस्जिद में आराम कयां। न, उन्हनि जॾहिं चयो साईं असां मोकल न ॾींदा आहियूं, मस्जिद खे बंदि कंदा आहियूं, इमाम साहब ॿाहिरि निकिरी आया, उन्हारो हो, हिकिड़ी चादर हेठों विछायूं, ॿी चादर मथों, सुभान, रस्ते ते सुम्ही जा। कलाक ॿ गुज़रिया, को ॿियो रस्ते में दड़ू तो गुज़रे थो, उन ॾिठो यार हमरा पयो वाला जीअर वाला मरी वियो आहे, वेझो अची करे अस्सलाम वालेकुम। इमाम साहब चादर मुंह खां हटाई, फ़कीर कीअं पियो आहे? चए मुसाफ़िर आहियां। पोइ मस्जिद में सुम्हिया, चए उते मौलवी ने मूंखे सुम्हण न ॾिनो, मौलवी चऊं खणी सुम्हण न ॾिनो। अच्छा, मुंहिंजो घर वेझो आहे, मां काॾे ॿाहिरि वियो हुअसि, मुंहिंजो घर वेझो आहे, हले त मां तोखे उते बिस्तरो बि ॾियां, आराम बि करायां, सुबुह जो मानी टुकुर बि खाराईंदोमांइ, हल। चए ठीकु आहे बस हलो। आया, इमाम साहब खे उन बिस्तरो ॾिनो, जेको वक़्तु पियो हो राति जो सुता, वरी सुबुह जी नमाज पढ़ियो, नमाज खां पोइ जॾहिं हो नंगर पाणी खणी आयो, हेॾे मारे तवजो कर, हीअं गिलास पाणी जो भरे जो रखे पियो, उहो घर वारो चवे पियो अस्तगफिरुल्लाह। छा चवे? अस्तगफिरुल्लाह। वरी गिलास खणी हिज्जा ते रखे चवे अस्तगफिरुल्लाह। वरी इमाम साहब सां ॻाल्हाए चवे अस्तगफिरुल्लाह। मानी खणी आयो, चए अस्तगफिरुल्लाह। चए इमाम साहब खा, हुन खाइण शुरू कई, चए अस्तगफिरुल्लाह। इमाम साहब जो घणो वक्त थियो तोखे अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह पढ़ंदे। अस्तगफिरुल्लाह जी माना है मां अल्लाह को माफ़ी थो घुरां, कंहिंखो माफ़ी वठिजे, अलॻि अलॻि कंहिंखां, चओ कंहिंखां? अल्लाह खां। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। घणो वक्त छो थी? जैसे कई साल थी विया आहिनि। जे ॿोॾे हाल इन वज़ीफ़े जो को असर बि छो थी, को तोखे फ़ाइदो बि मिलियो आहे? जैसे हा, कहिड़ो फ़ाइदो? जैसे मां जॾहिं बि रब जी दरबार में हथ खणी दुआ घुरी आहे, अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल फरमाई आहे, मूंखे इहो फ़ाइदो मिलियो आहे। अच्छा ॿी ॻाल्हि, जेकॾहिं को ॿियो माण्हू अचे मां वटि, मूंखे चवे साईं मुंहिंजे लाइ दुआ घुर, मां उन जे लाइ दुआ घुरी आहे, तॾहिं बि अल्लाह ताला क़बूल फरमाई। वाह वाह, तोखे समरो इहो मिलियो। चइसे हा। इमाम साहब हाणे हिते था चवनि त भला ॾे हाल, ज़िंदगी में का अहिड़ी बि दुआ तो घुरी आहे जंहिंजो नतीजो अञा तोखे नसीब न थियो आहे? थींदी आहे का माण्हू दुआ घुरे, उनजो नतीजो ज़ाहिर न थींदो आहे? चए हा, हिकिड़ी दुआ मां घुरी आहे, पर उनजो समरो अञा मूंखे न मिलियो आहे, मूंखे उमेद आहे अल्लाह जी दरबार में त रब उहा दुआ बि ज़रूर पूरी कंदो। इमाम साहब पुछा तो करे केड़ी दुआ तो घुरी आ? जैसे मां बुधो थम इराक जे इलाके में वडो मुहद्दिस आ, वडो बुजुर्ग आ, साहिब तकवा परहेज़गार आ, जंहिंजो नालो इमाम अहमद बिन हंबल आ। मां रब खां दुआ घुरी आ त मौला एतिरे ताईं न मार जाए जेतिरे ताईं इमाम अहमद बिन हंबल जो दीदार न कयां। तो इमाम साहब खिली करे जो अदा उहा दुआ तो जी कबूल आ, वो अहमद बिन हंबल मां आया। तो हर नेक अमल जो पंहिंजो पंहिंजो असर थींदो आ, कलमे जो वेदो कंदावे उन जो असर पंहिंजो आ। ओ मुसलमानो, रब जी ज़ात जो कसम आ, नेक अमल जी गवाही थींदी क़यामत जे मैदान में। कुरान भी गवाही ॾींदो, नमाज भी गवाही ॾींदी। पर हेरे तवज्जो कर, छा तो फरमाए कुरान? चवे तो हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम समऊहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। कन गवाही ॾींदा, कन छा
कन गवाही ॾींदा, अखियूं गवाही ॾींदियूं। हे जेको वजूद जो चमड़ो आहे इहो बि क़यामत जे मैदान में गवाही ॾींदो। आतन म्यानी जा दोस्तो, रब जी ज़ात जो कसम आहे, क़यामत में कन चवंदा बराबर वेही करे ज़मीन ते इन्हनि कननि सां क़ुरान ॿुधो हुयऊं। अॼु क़ुरान ॿुधो था न, क़यामत जे मैदान में कन गवाही ॾींदा। हेरे मारे तवज्जो कर, पहिरियों मां थो दीदार कयां, सुभान अल्लाह, तहां भी दीदार कयो। क़यामत जे मैदान में अखियूं गवाही ॾींदियूं, बराबर इन तारीख़ ते इन्हनि क़ुरान जो दीदार कयो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह। हे क़ुरान रहमत वारी किताब आहे, बरकत वारो किताब आहे। ओ मुसलमानो, रब जी ज़ात जो कसम आहे उहो क़ुरान आहे। अबू बकर सिद्दीक़ पढ़े त सिद्दीक़ बणदी वञे, हज़रत उमर पढ़े त फारूक आज़म बणदी वञे, हज़रत उस्मान पढ़े त ज़िन्नूरैन बणदी वञे, हज़रत अलीउल मुर्तज़ा क़ुरान पढ़े त रब जी ज़ात जो कसम आहे बहादुरनि जो सरदार बणदी वञे। चओ सुभान अल्लाह। हे उहो क़ुरान आहे जेके सोने नबी मक्के में पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान करीम के मिठे मोहम्मद अरबी मदीने मुनव्वरा में पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान करीम के मिठे मोहम्मद अरबी जबल उहद ते पढ़ियो आहे, जंहिं क़ुरान करीम के मिठे मोहम्मद अरबी बदर में पढ़ियो आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उहो क़ुरान आहे जंहिंखे मिठे मोहम्मद अरबी बैतुल्लाह में पढ़ियो आहे। हे उहो क़ुरान आहे जंहिं क़ुरान करीम के मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में भी पढ़ियो आ, तो मोहम्मद सफर में भी कुरान पढ़ियो आ। उहो कुरान आ, तॾहिं तो कुरान ऐलान थो करे, चवे तो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीलन निस्फहु अव इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। ठाहे ठाहे कुरान के पढ़ मुंहिंजा नबी साईं, मां मक्के में कुरान जी तिलावत कंदो आहियां। ए मक्के जा मुशरिक ॾींहुं राति इहा ॻाल्हि कंदा, ला तस्मऊ लिहाज़ल कुरान, इहो कुरान न ॿुधो, इहो न ॿुधो। अल्लाह पाक फरमा थो महबूब गिनती न कर, जे मक्के जा काफ़िर तो जे कुरान जी तिलावत न ॿुधंदा, जॾहिं तूं पढ़ंदो वेंदे त रहमत वारा मलाइक लही करे कुरान ॿुधंदा। अक़िमिस सलात लिदुलूकी शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरआनल फज्र इन्न क़ुरआनल फज्र कान मशहूदा। सुभान अल्लाह। चओ त आख़िर में दुआ जा जुमला चयूं वञूं। ॾाढे ॾाढो छा जो ख़ुदा जे बंदे त क़ुरान पढ़ो। जॾहिं सुबुह जी नमाज में क़ुरान पढ़बो आहे न, रहमत वारा मलाइक, ओ हिकड़ा उहे मलाइकन जेके रात जो ड्यूटी ॾींदा आहिनि, ॿिया वरी सुबुह जो सवेर ईंदा आहिनि, ॾींहं जो उन्हनि जी ड्यूटी आहे। हाणे सुबुह जी नमाज जॾहिं शुरू थींदी आहे त रहमत वारा मलाइक रात वारा मथे वेंदा आहिनि, वरी ॾींहं वारा हेठि लही ईंदा आहिनि। अञा नमाज हलंदी पई हूंदी आहे। जेके मथे विया उन्हनि बि नमाज पढ़ंदे ॾिठो, जेके हाणे लही आया उन्हनि बि ॾिठो त नमाज था पढ़नि। हाणे जंहिं वक़्त में ॿई जमातूं, ॿई टोला मोटी यार पुछा कंदो आहे छा पिया कंदा हा, हुननि बि चयो साईं नमाज पढ़दा पिया, क़ुरान ॿुधदा पिया। हिननि बि चयो साईं वियासीं क़ुरान पढ़दा पिया, नमाज में बीठा। रब चवंदो हा तव्हां मलाइक गवाह रहो, जन सुबुह जी नमाज पढ़ी मां अल्लाह इन्हनि जे लाइ माफ़ी जो ऐलान करे छॾियो। ओ रहीम रब्बा, करीम रब्बा। चओ सुभान अल्लाह। ओ मुसलमानो, रब जी ज़ात जो कसम आहे, अल्लाह जे बाने अजीब जुमला चया, चए तो अल्लाह दी अमान होवी। ॾाढे ॾाढे चओ अल्लाह दी अमान होवी, अल्लाह दी अमान होवी, अल्लाह दी अमान होवी, अल्लाह दी अमान होवी। पढ़ तू कुरान, इस दे बगैर नियो कामिल ईमान। अल्लाह दी अमान होवी, अल्लाह दी अमान होवी, अल्लाह दी अमान होवी। पढ़ तू कुरान, इस दे बगैर नियो कामिल ईमान।
जॾहिं तू कुरान जी तिलावत कंदे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे क़यामत जे मैदान में रब जी दरबार में कुरान गवाही ॾींदो त ये माण्हू मुंहिंजी तिलावत कंदा हा, मूंखे पढ़ंदा हा, मुंहिंजी तिलावत खे ॿुधंदा हा। ओ मुसलमानो क़यामत जे मैदान में रब कुरान करीम जी गवाही क़बूल करे पढ़ण वारनि जे लाइ 8 दरवाजा जन्नत जा खोलींदो। चओ सुभान अल्लाह। कुरान रब के प्यारो आ, चौदा कुरान रब के प्यारो आ। नबियन जे सरदार फरमायो आ, साईं फरमा अन नज़र इलल मुसहफ इबादतुन, कुरान करीम पढ़न त इबादत आ, पर कुरान जो दीदार भी इबादत आ। चओ सुभान अल्लाह। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ, जेको माण्हू कुरान शरीफ ॾिसी करे पढ़े थो, छा चओ त मां कुछ चवण समझायां न। हेरे हेरे हाणे त अॻे त माशाअल्लाह सुबह जो उथी करे नमाज खां पोइ सुबह जो नमाज पढ़ी करे हर को माण्हू कुरान शरीफ खोले दीदार भी कंदो हो, तिलावत भी कंदो हो। ऐं हाणे अञा निकिरूं कोन था, ॿियनि खे छॾो असां मौलवी भी शुरू थिया ही खोले करे। हाणे हिते सूरत यासीन खोले हिते पढ़दा वेठूं। कुरान शरीफ जी ज़ियारत जो शौक़ न रहियो। हिते मोबाइल ते तिलावत पे थींदी आहे। मां मौलवी न आहियां, वॾो मौलवी न आहियां, न को मुफ्ती भी आहियां। मां हिकिड़ो अदना हिकिड़ो तालिबुल इल्म जी हैसियत सां मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई थो वञा। कंहिं बि मुफ्ती खां पुछो, मोबाइल ते सूरत यासीन शरीफ खोले तिलावत कंदो, तिलावत जो सवाब मिलंदो वे, दीदार जो सवाब कोन मिलंदो वे। दीदार जो सवाब तॾहिं मिलंदो जॾहिं कुरान खोले करे पढ़ंदा वे। जिम्मेवारी स्टेज जिम्मेवारी सगल है थो। हजरत अमीर उस्मान रजी अल्लाह ताला अन्हु कुरान जो पक्को हाफिज हो। चओ कुरान शरीफ जो पक्को हाफिज हो, लेकिन सीरत उस्मान किताबन में लिखियल आहे हजरत उस्मान हमेशा कुरान शरीफ खोले करे तिलावत कंदा हा, दौर कंदा कुरान खोले। हिकिड़े साहब भी अर्ज कयो अमीरुल मोमिनीन तव्हांखे त कुरान सॼो याद आहे पक्को, तव्हां हमेशा खोले करे कुरान शरीफ जी तिलावत पो कंदा आहियो छो? हजरत अमीर उस्मान फरमाए है उहो वाहिद किताब आहे, इहो शान वारो किताब आहे जंहिंजी तिलावत जो सवाब अलॻि आहे, दीदार जो सवाब अलॻि आहे। मां इन करे खोले करे तिलावत कंदो आहियां जीअं मूंखे दीदार जो सवाब भी मिले, तिलावत जो सवाब भी मिले। चओ सुभान अल्लाह। उहो रहमत वारो कुरान करीम आहे। मुसलमानो क़यामत जे मैदान में कुरान जी गवाही भी थींदी, मस्जिद जी भी गवाही थींदी, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे सोने नबी जी भी गवाही थींदी। क़यामत जे मैदान में हाफिज़ कुरान जी शाहिदी भी थींदी। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं ये मड़ई शाहिदियूं तव्हां असांजे बारे में आयूं त इंशाअल्लाह पोइ रब ऐलान कंदो, ओ मलाइको छॾे ॾियो, जन बाननि जे लाइ कुरान गवाही पियो ॾींदो आहे, नबी आख़िर ज़मान गवाही पियो ॾींदो आहे, हाफ़िज़ कुरान जन पढ़ियो इल्म कुरान जो उहे भी गवाही ऐं सिफारिश पिया कंदा आहिनि। हाणे रस्ता साफ़ रखो, इन्हनि खे छॾे ॾियो, मां अल्लाह इन्हनि जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया। चओ सुभान अल्लाह। पो कह खुदा जे बंदे चवण वारे अजीब जुमला चया, चवे तो जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनहगारो न घबराओ सियाकारो न शर्माओ, सुनो आवाज कानों में जो आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे, हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। ओ मुसलमानो रब जी ज़ात जो कसम आहे क़यामत जे मैदान में गवाही फ़ाइदो ॾींदी ऐं तव्हां सां क़यामत जे मैदान में गवाही ॾींदासीं। कहिड़ी? नबियनि जे सरदार फरमायो आहे, ओ जॾहिं क़यामत जो मैदान थींदो, ख़ुदा जो पैगंबर नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ईंदो, अल्लाह पाक सवाल कंदो हल बल्लगता, ओ नूह नबी ॾे हाल भला तूं तबलीग कई या न कई? नूह अलैहिस्सलातु वस्सलाम चवंदो साईं मां बराबर तबलीग कई आहे, 950 साल मां कलमे जी दावत ॾिनी, ॾींहं जो भी सॾींदो रहियुमि, रात जो भी सॾींदो रहियुमि। अल्लाह ताला फरमाईंदो नूह अलैहिस्सलाम के गवाह पेश कर। छा कर? गवाह पेश कर। 950 साल तबलीग कयूं बीठो आ, कलमे जी दावत ॾिनियूं बीठो आ, पोइ भी रब चवे तो गवाह पेश कर। अथी गवाह? जैसे हाउ
केर गवाह जैसे आखिर जमान नबी मोहम्मद अरबी जी उम्मत गवाह सुनो मोहम्मद पान गवाह तमाम गवाही ॾींदा वे तमाम चओ न सुभान अल्लाह। अल्लाह ताला पूछा फरमाइंदो ओ मोहम्मद पाक जा उम्मतियो ॾियो हाल गवाही ॾियो था जैसे हाँ जे तहां के कीअं ख़बर पई जैसे कुरान में जो लिखरायो हुई सुभान अल्लाह। चवे तो इन्नी दाउतु कौमी लैलन व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा। रात जो भी सड़ींदो रहियो ॾींहं जो भी सड़ींदो रहियो ओ मुसलमानो रब जी ज़ात जो कसम नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो चलो कुरान पढ़ियूं वञा दिल ठरी पवंदी। चवे तो वऊहिया इला नूह अन्नहु लन युमिन मिन कौमिक इल्ला मन क़द आमन फला तबतइस बिमा कानू यफअलून वस्नइल फुल्क बिआयुनिना ववहजना वला तुखातिबनी फिल्लज़ीना ज़लमू इन्नहुम मुग़रक़ून वयस्नउल फुल्क वकुल्लमा मर्रा अलैहि मलउम मिन कौमिही सख़िरू मिन्हु क़ाल इन तस्ख़रू मिन्ना फ़इन्ना नस्ख़रु मिनकुम कमा तस्ख़रून। बेड़ो ठायाई हाणे रब के अर्ज़ थो करे मौला भला जेकॾहिं मां बेड़े के तेज हलायां त कीअं हलंदो काथे रोकणो पइजी वञे त पोइ कीअं रुकंदो। हाणे मांखे सम्झा सही रब छा थो फरमाए कुरान में चवे तो वक़ाल अर्कबू फीहा बिस्मिल्लाहि मजरेहा। नूह नबी जेकॾहिं तोखे तेज हलावणो आहे बेड़ो पोइ ईअं चवेसि बिस्मिल्लाहि मजरेहा जेका थे रोकणो पइजी वञे त पोइ ईअं चइजांसि बिस्मिल्लाहि मुरसाहा। तेज हलाए तॾहिं बि मुंहिंजो नालो वठिजांइ जे रोकणो पइजी वञे त मुंहिंजो नालो वठिजांसि। माना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे बेड़े जे स्पीड भी अल्लाह जो नालो ब्रेक भी अल्लाह जो नालो चओ न सुभान अल्लाह। वक़ाल अर्कबू फीहा बिस्मिल्लाहि मजरेहा व मुरसाहा इन्न रब्बी लगफूरुर रहीम। 950 साल वाज कयूं बीठो आ रब क़यामत में चवंदोसि गवाह पेश कर। अल्लाह जो नबी चवंदोसि मोहम्मद पाक ऐं मोहम्मद जी उम्मत जी गवाही आ सारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती गवाही ॾींदा बराबर नूह अलैहिस्सलातु वस्सलाम तबलीग कई आ। उन वक्त में अल्लाह पाक सवाल कंदो मुंहिंजा महबूब नबी तो जी उम्मत गवाही पई ॾींदी आ। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम 950 साल तबलीग कई आ भला तूं छा चवंदो आ। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी तफसीर में लिखियो आ सोनो नबी मक़ाम महमूद जे मिंबर ते वञी करे पढ़ंदो इन्ना अरसलना नूहन इला कौमिही फ़क़ाल या कौम इब्दुल्लाह। सारी सूरत नूह जी तिलावत करे संजन फरमाइंदा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। उन वक्त में रब जे तरफों ऐलान थींदो ओ मोहम्मद पाक तू भी सच्चो तो जा उम्मती भी सच्चा नूह नबी भी सच्चो आ तू भी सच्चो तो जी उम्मत भी सच्ची नूह अलैहिस्सलातु वस्सलाम भी सच्चो आ। माना हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी तकरीर ऐं तबलीग जा गवाह क़यामत जे मैदान में तव्हां सां थींदासे। हे हिन उम्मत जो मक़ाम ऐं मर्तबो ऐं शान आ। मुसलमानो हर नेक अमल जो पंहिंजो पंहिंजो असर आ ऐं हर नेक अमल जी क़यामत जे मैदान में गवाही थींदी इंशाअल्लाह। तव्हां असांजे ईमान जी गवाही रहमत जा मलाइक भी ॾींदा कुरान भी ॾींदो नबी आख़िर ज़मान भी ॾींदो जंहिं धरती जॾहिं वेठा हो या धरती भी गवाही ॾींदी इंशाअल्लाह। 10-15 शाहिद तव्हां असांजे हक़ में आया त पोइ बेड़ा पार थी वेंदी जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।